आया ॾाढे हंधि जो सुभान अल्लाह। बाक़ी तव्हां चओ था मूंखे साईं नाली ठहराए ॾिनई, असांखे रूट ॾिनई, मुआरे छोरे खे पटी वाली ॾिनई। इन्हनि जा थोरा यादि अथव, पिणे जो निकाह कंहिं पढ़ियो, छोरो जो तुंहिंजो ॼाओ त हुनजे कन में भांग कयो, सॼो ॾींहुं उस्ताद ज़हूर वीचारो फूका वेठो ॾे, निड़ी ॾेई वई तंहिंमहिल असां मुला तव्हांखे यादि ई करियो। असां एॾो तव्हांखे कमु था चऊं, ख़ुदा जो कसम जो एॾो ख़र्लु बि कॾहिं कमु न आयो। हा ॼमूं था त भांग असां ॾियूं, वॾा थियो त निकाह पढ़ी मज़ा असां त कसम निकाह मौली नेमतुल्लाह पढ़ंदो आहे या नईम ख़र्लु पढ़ंदो आहे, कालायो छो न था, इस्माइल छा पढ़ंदो आहे, जुमे में गॾु, ईद में गॾु, जनाज़े में गॾु, निकाह में गॾु, हर जाइ ते असां गॾु आहियूं। पोइ इलेक्शन में कहिड़ी उॾही थी लॻे भाई, जो इंशाल्लाह आलमनि जो साथ ॾींदासीं। ऐं हीअ इलेक्शन त पीपीअ वारनि खे अहिड़ो गीचीअ में पई आहे, कोन नेट ते कुर्से छा चिंगचीअ जे टायर जेॾो पटको अथसि। अरे भाऊ तो ॿुधायो पटको वॾनि जी इज़त झल दॿा खबरदार, ये इलेक्शन गीचीअ में गिदड़ खे वतो कुतनि रतो वेत करे जड़ियोसि, जो गोह जे दिलि में भॼी। गोह पुछो मामा गिदड़ तोसां अहिड़ो असरु कंहिं कयो आहे? चई माइटनि मारियो आहे। छो मारियो अथई? चई चवनि था शादी कर। तिन भागा पोइ शादी त भली शइ आहे, जे ॿाहिरों बीठा आहिनि तूं का मिंथ करे कुता छिता जी जो गोह निकिती त चढ़ी रतो वेत कयो, गोह बि अॻियाड़ियूं पोयाड़ियूं वञी भॼी अंदरि वई। गिदड़ पुछो मासी गोह तोसां अहिड़ो असरु कंहिं कयो? जे भत मूं बि घणेई ॾिठा, बाक़ी जेका गोहंदी तो वारे भत में थी आहे।